कावड़ हराम आहे। कावड़ कुरान मजीद में अल्लाह से फरमा वल काज़िमीनल गईज़, मुंहिंजा नेक बाना हुयनि जेके कावड़ खे खाई छॾींदा आहिनि। पर किथे किथे कावड़ न कयव दयूसनि जी कतार में। हिकिड़ो मुस्लमान आहे पंहिंजी न्याणीअ खे ॾिसे थो धारे मर्द सां वेठी आहे, कचहरी पई करे, बाबा उथो न, अदा उथो न, बस मां दुआ थो घुरां। उथण जी कंहिंखे बि इजाज़त न आहे, दुआ घुरण में कोई न वञे। नमाज असांखे पढ़णी आहे, सभिनी खे नमाज पढ़णी आहे। हिकिड़ो मुस्लमान आहे पंहिंजी न्याणीअ खे ॾिसे थो धारे मर्द सां वेठी आहे, बाबा धारनि में सौट अची वियो, मां सात मारोट पुफाट सभु धारिया। कुरान इन्हनि खे धारियो थो चए, जंहिंसां निकाह थी सघेसि थो, इहे सभु धारिया। विरोही हुजनि या ख़ासि केली हुजनि या छुटा हुजनि या जोगी हुजनि या राजपर हुजनि, धारे मर्द सां न्याणी वेठी आहे। पी ॾिसे थो ॻाल्हाए थी पई, कचहरी पई थी करे, हिनखे कावड़ नथी अचे। अल्लाह जे नबी फरमायो दयूस आहे, दयूस जन्नत में त कोन ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि। हालांकि 500 साल जे पंध तां जन्नत जी खुशबू ईंदी। भाउ पंहिंजी भेण खे ॾिसे थो धारल मर्दनि सां वेठी आहे, कचहरी पई थी करे, खिली करे ॻाल्हाए थी पई, भाउ खे कावड़ नथी अचे, गैरत नथी अचे, इहो दयूस आहे। नबी फरमा दयूस जन्नत में त न ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि। मुड़ुस पंहिंजी घरवारी खे ॾिसे थो धारल मर्दनि सां वेठी आहे, कचहरी पई थी करे, मुड़ुस खे कावड़ नथी अचे, इहो दयूस आहे। दयूस जन्नत में त न ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि। भली सॼी राति मस्जिद में नफ़िल पढ़े, भली सॼी राति कुरान मजीद जी तिलावत करे, भली हर साल हज जी उम्र ते वञे, चिल्लाई 4 महीना अल्लाह जे रस्ते में लॻाए, गैरत नथी अचेसि, दयूस आहे। दयूस जन्नत में त न ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि। नबी से फरमा अना अगियरु मिन वुल्द आदम, मां आदम जी औलाद में सभ खां वधीक गैरतमंद आहियां। वल्लाहु अगियरु मिन्नी, अल्लाह मां मोहम्मद को वधीक गैरतमंद आहे, त मुसलमान भी गैरतमंद थींदो आहे। असांजा हुक्मरान त बिल्कुलु दयूस बणिजी चुका। पंजाब में त बिल पास थी वियो आहे, न्याणी 3 ॾींहं हली वञे, 3 ॾींहंनि खां बाद वापसि मोटे, पीउ रुगो एतिरो चएसि त पुट काॾे वई हीअं, ऐं थाणे ते वञी रिपोर्ट ॾिनई, पुलिस प्रिंस खे ॿधी जेल में ऊंधो टंगींदसि। भेण जेकर 8 ॾींहं हली वई, कराची हैदराबाद घुमी मोटी आई, भाउ रुगो एतिरो चएसि अधी केॾे वई, छो वई ॿुधाई बि कोन, ऐं पुलिस खे ॿुधाई, पुलिस पहुची भांस खे जेल में ऊंधो टंगींदसि। हाणे इहे कानून अचनि पिया, न्याणियूं पीउ माउ खे ॿधाईंदियूं, भेनरूं भाउरनि खे ॿधाईंदियूं, ज़ालूं मुड़ुसनि खे टंगराईंदियूं। इहे बिल पास था थियनि। मुबारक जो मौलाना फजल रहमान साहब खे अल्लाह उन जे ज़िंदगी में बरकत करे, जेको अकेलो वीचारो उते पे तो जहिड़ा करे।